बेटा हे पुश मतलब छा थींदो आहे? देखो दिको ॾियण हाँ वो है ऑटोमेटिक सिस्टम आहे अंग्रेजी दुकान तो लगे है तू मुझे दिको ॾे त हे पाण ई खुलंदो मूंखे लगे भेण हे छा कयो तव्हां शायद मां अंग्रेजी पढ़ल आहियां हिते पुश लिखियल हो मुंहिंजे पुट मूंखे दिको ॾे घर खुलियो न ऑटोमेटिक सिस्टम हणायो हुया लाइक केरा माण्हू त हली अचनि सुबुह सुबुह सां छो यार भाऊ छा थियो यार के अची न लगे तो असां इज्जत ई न आहे तू रेडी कर जोर सां मुखाना तो बजे यार ताना वो खाना शो आ रहा है भूख लगी आप मेरी माँ ही कुछ क्या थी देखो मन्ना मैं लास्ट दफा बोल रही है कोई आएगा ऑर्डर लेने ऑर्डर 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 दिस की मिनट में केना के रखे दो ये शाय मने तो ये तो गोल लगाया है मानो हां पता है मां का बहुत शाय एडी दे लगनी है मेनू ता खड़ी है ता तो कैफे है मालिक है ना ता है ना ये वाकई जमानो मूल खराब लोग होगा वहाँ ओनर भी था वेटर भी था मुझे लगे तो गंदा पुगंदा भी था ही हूँ कपड़ो आने त रखी है कमाई बच्चन ने सब पाण में तो करणो पे ता जरा सुबह सुबह हली ता अचन कंदा थे छा ये गोर लगाए तो बाडी मार्केट है यो हां डा जाऊंदा वणो हाँ 115 आनी आओ 115 में जेको जेको अच्छे खरीदा अचो तुझे पियो कैफे है 115 में जेको जी खरीदा अचो बी शय कोड़ा है ये शालगरा पनीर बर्गर खाइने बर्गर न थींदी तुझे पेट में गड़बड़ ना वो नको या वाला भी सड़ी ना वही पानी ॾिसो हां ब्रेड बटर ता खाओ 190 रुपया छा खाइने बुधायो न यार ए म्यूजिकली मैगी ये भी महंगी आ यो शायद ऐसा कुछ ये सूप आ ना यो असा गैस थोड़ी रखिया What are you doing? हां नाश्तो पानी आया ना तो अंदर रखो हां Excuse me, sir. What is the specialty of this cafe? It's virgin mojito, Oreo punch, ice cream plus fried Maggi, lovely tequila, chicken tikka, barbecue, white sauce span, pizza. Anything special, sir? Yes, it's garam kutto. Excuse me. Oh, it's hot dog. Okay, bring all that one. I'm waiting. Yes, sir. कितना ऑर्डर बना? Yes, sir. I'm coming within 5 minutes. वो हैंडसम भाऊ शाय भाऊ अकेलो अकेलो खाना तो ने खाइण केरो आयो? मां त एसी हवा खाइण आयो। सुठी है ऐसी है वो सुठी है मस्त आहे, मस्त। ए भी ऐसा उम्र फकीर हुई ॾिठे खाली एसी है वो खाना असां वड़ी बि ऑर्डर त ॾियूं था सुर ॾिसूं जल्दी ओ भाऊ अचो ना 2 मिनट एडे सदा शेका मिले ना कुछ सुठो एकदम मजेदार मस्त जेको तव्हां चो अच्छा त पोइ मुंहिंजे लाइ थधे में थधो 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 में थधे में थधो नींबू शरबत ठाहे दो एकदम जबरदस्त तो ठाहे चवंदा थधा जल्दी हां जल्दी ठाहे जल्दी दुनिया उनके एरो थधो तो पियास ईअं लीमो हणी करे जेको न चए तो ना थधो 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 टंगू मंगू सब वटजी वेंदो हाँ यस सर आपके लिए ठंडा ही ठंडा लाया हूँ हाँ वठो से एकदम थधो खणी आ थधो एकदम थधो ही थधो ई ॾिसा मजो आ इहो त भाऊ अञा गरम आहे मूंखे अञा थधो खपंदो आहे तव्हांखे अञा थधो खपे हा इहो सफ़ा गरम आहे अञा थधो खणी अचो प्लीज़ भाऊ तव्हांखे हिकु शइ थो ॿुधायांव जबरदस्त कहिड़ी अचो हाँ अचो फ्रिज में ना
आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल भाऊ भूख लगी अब खाने लाइ छा आहे भाऊ पिज़्ज़ा अथव गार्लिक ब्रेड अथव बर्गर अथव मैगी अथव आपको लगा है ना 40 लगा ॾिसण नथो अचेव या हलो ठीकु आहे 40 में पहुचा दो 2,000 years later. अचो भाऊ ऑर्डर मुंहिंजो रेडी आहे मुंहिंजो पुटु बिना खाधे वॾो थी वियो अरे अची ऑर्डर लिख यार भेण ओ भेण कीअं भरिजी आहे लॻो उहे चङी देरि थी वई आहे सोचो था हाणे ऑर्डर वार्डर ॾियूं तव्हांखे पोइ खाई करे निकिरूं मुंहिंजो तव्हां पीढ़ियों अची वठंदियूं ऑर्डर मां हलां थो अरे यार शो भाऊ यार हाणे पक थी विया मस मस ऑर्डर यार तव्हां बि पंहिंजा नाटक हाणे लिखो था न तव्हां ई देरि रहंदी कमाईअ ते असां छा कयूं हल पुटु चंदू उथलिया घर में पोइ मां ॾिसां हाणे छा कयूं ॾिसां ब्रेड बटर कुझु न कुझु ठाहींदा हल ॾाढी सदोरी मां आहे कई बाबा तो तेरे वटी चोंद छा जगह आ क्या बाती अरे यार एडी मस्ती छॾ यार तू छॾ तव्हां फैमिली सां बि अची था सघो सिरो कैफे कैफेचिनो अपोजिट सिनेमैक्स खड़कपाड़ा कल्याण मिल्स जय झूलेलाल अरे बाबा के जाओ थैंक यू यार जय झूलेलाल जय झूलेलाल